साईं वॾा भागनि जो दुष्यंत साईं सां गॾु वेठा आहियूं। ऐं हिकिड़ी शइ जेका आहे केतिरा भेरा साम्हूं आई आहे, दादा हरी दिलगिरी साहिब जो गज़ल आहे, त उहो असां दुष्यंत साईं जे मुख मां अॼु ॿुधूं था। त साईं हूअं त तरन में पेश कंदा आहिनि, बिल्कुलु पर तहत में उहो सॼो गज़ल असांखे ॿुधायो था। ढुक ढुक करे न पाण सिकाए पियां थो मां। वाह वाह। ढुक 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 करे न पाण सिकाए पियां थो मां। दुंगन ते खूब दुंग लुटाए पियां थो मां। वाह वाह, क्या बात है। दुंगन ते खूब दुंग लुटाए पियां थो मां। शीशो सुराही जाम शीशो सुराही जाम नचाए पियां थो वाह मां। क्या। सभिनी खे मस्त मस्त बणाए पियां थो मां। वेही पियां अकेलो न मुंहिंजो मुंहिंजो सुभाउ आहे। जी साईं। वेही पियां अकेलो न मुंहिंजो सुभाउ आहे। 10-20 यार ॿिया बि घुराए पियां थो। क्या बात है, वाह। दुनिया जूं हसरतूं मूंखे दिलगीर छा कंदियूं। दुनिया जूं हसरतूं मूंखे दिलगीर छा कंदियूं। छा कंदियूं। हिकिड़ो पियालो ॿियो बि घुराए पियां थो। वाह वाह, छा। हिकु ज़बरदस्त शेर। जी साईं। कि नालो गिनी धणीअ जो थो गीत्यां शराब खे। जी साईं, वरी वरायो न। नालो गिनी धणीअ जो थो गीत्यां शराब खे। नापाका ख़बर आहे, नापाका त पाक बणाए। वाह 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 वाह। ढुक ढुक करे न पाण सिकाए पियां थो मां। दुंगन ते खूब दुंग लुटाए पियां थो। साईं इहा रचना आई दादा दिलगीर साहब। दिलगीर दादा साहब। दिलगीर दादा दादा दिलगीर दादा, क्या बात।